गरीबाबाद जीवनारियों घोट पुट घोट 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 मरीज आयो थई हे ना सोना मोट खुश चाक चंगो अरे फेफड़ो कोनेस हाँ कोनेस अंडा भी कानर थे कोई हले किया तो अंदर आवाज निकल तसे एक्सरे पेल तसे एक्सरे हाँ ए का गाल गाने मुझा कन्न था वजने पैसा आंदा थई हाँ कन्न वजन नहीं था हेड आवी छबो आई बियो वरी हेड आवी छबो बे खबर छा थियो थई पैसा आंदा थई नक्को अन्या वजन था अरे है तुझा ये कन्न मुकदर मां दियो करे बारे आए कुत्ते जो साह थस बची वियो माठ कर भितुन खे भी कने चयो मान त गोली हंस उनी माल केड़ो काका थी रिश्तो याद अची मरी वयो होयो असा त मारे आया होयासीं अरे काॾे विधो केतिरा ॾींहं खैर में रहंदो असलम पूरो त उते ई कंदो सांस न त पोइ बि वझ में आई ज़माने सां दुश्मनियूं पायो वेठो आहे एड़ो दुश्मन आहे हुनजो जो शरीफ खे सफ़ा मारण तो घुरे जवानन में ये जेड़ा जटा थींदा रहंदा पर ही त निसोरो नाहक थियो अब्बे जो करम पुट थो लोड़े वो त हूंदो न ज़रीना वधीक त असलम खान जाने नसरू जे वेझो आ छा चवंदा माण्हू त नसरू जे पुट सां हिनन जो कहिड़ो वास्तो आहे मां हली वेंदी सां पोइ मूंखे न चइजांइ त मूंखे न ॿुधाई मुंहिंजो हियांव फाटी पवंदो मां वञाई थी हाँ हाँ तू चरी थी आई छा चङो भला मूंखे कुझु टाइम सोचण त ॾे न पोइ मां तोखे वठी थी हलां धक त ॾाढा लॻल अथसि बसि अलाह बचायो अथसि इहो तुंहिंजे करे बचियो आहे शायदि तुंहिंजे भागनि में शायदि न चओ पक चओ हुनखे हयाती मुंहिंजी मोहबत ऐं दुआउनि ॾिनी आहे ख़ुदा खेसि वॾी ॼमार ॾे मुंहिंजो हुजे न हुजे वॾी हयाती हुजेसि गरीबाबाद जीवनारियों तुझी मनहूस ज़बान ते अज़रा जो नालो तो कीअं वरतो इहो नालो तुझी नापाक ज़बान ते अज़रा जो नालो ॿीहर न ॿुधा थधो थी हाणे थधो थी हिकड़ी छोकिरीअ लाइ एॾो न मर अज़रा जहिड़ियूं सव छोकिरियूं मां तुंहिंजी झोलीअ में विझंदुसि तूं उहा मनहूसियत आई नसरुल्लाह खान जो जिते बि वसंदे उते सभु कुझु रख थी वेंदो मां तुंहिंजे हथनि सां मोड़ ॿधी अज़रा माणिया मां अज़रा खे घुटो ॾेई मारे छॾींदुसि पोइ पाण खे पर तोखे बख़्श कोन कंदुसि नसरुल्लाह खान तोखे बख़्श कोन कंदुसि अज़रा जो नालो थो वठी पंहिंजी कारी ज़बान सां अज़रा जो नालो थो वठी मां तुंहिंजो पीउ आहियां पीउ तूं इन लाइ पढ़ियो ई त पंहिंजे पीउ सां ईअं ॻाल्हाइबो आहे तूं पीउ आहीं केरु थो चवे तोखे त तूं मुंहिंजो पीउ आहीं ही आहे न पीउ ईअं थींदा आहिनि हमलो कराए मूंखे ख़तम कराइण थो चाहीं ईअं न तूं ई मुंहिंजो दुश्मन आहीं हलियो वञे था आयल त कंहिं ख़्याल सां था ॾिसजनि पर केड़े सां मां बि परेशान आहियां त चोरनि जी ख़बर अज़रा खे अॻुवाट कीअं पई न इहो कूड़ा छितो अची थियो आई हाणे सॼो पकड़ फाड़े पंहिंजी धीउ ते हणजाए हाणे तू बि कजां बदनाम पंहिंजी धीउ खे छोकरी पंहिंजे ख्याल सां अलॻि कंहिंखे भित टपंदो ॾिसी वञी किथे लिकी
भला तोखे सभु ॿुधाए छा? अगु त कंहिंखे का जुरत कोन थींदी जो ज़फर जी का फितो रांगे। हाणे इहो अलाए केर वरी सामाणो आ जो अची मुंहिंजी धी जी पर चोरन भी अची अज़रा जो सामान खयो। सच सच ॿुधाए सभाई, मूंखे ते सॼी तुंहिंजी सिट सटियल थी लॻे। साईं, ॻाल्हाइण खां अॻु में सोचींदा कयो त छा पिया ॻाल्हायो। पंहिंजी न्याणी ते पाण पिया इल्ज़ाम हणो, कुछ ॾाहा थियो। बस ज़फर खे रुगो खपंदी आ ॻाल्हि, पोइ न ॾिसंदो ज़ाल, न ॾिसंदो धी, न ॾिसंदो भेण, फाको खणी कराईंदो। सुभान अल्लाह 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 माथरा माथरा वेहो 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 असांजी अस्पताल ते हेड़ा सोना सोना मरीज चंदा हां ठरी हो वरी ॾिसो मुकाम जी जीभ चश्मे ते ॼण परे खां शिकार वारी जीभ पई थी अहिड़ो मरीज हे छाला पुछयो। ॿियो ख़बर तव्हांखे असांजे हिन इलाज मां को फ़ाइदो थियो? फ़ाइदो त न थियो आहे, दवा जी अञा ज़रूरत आहे। खोड़ दवा असांजे शफा खाने तो हर मरीज खुश थियो आ। अलाए छो उस्ताद जी दवा तो न लगी आ। उस्ताद हथ त मथे कर हे करा किना हथ परे कर। उस्ताद लगे तो तुझे हथ मो हाने शफा मोकलाए वई आ। हाने अजु खां पो हिन खेचली जी दवा मां पाण कदुस। किया कदुस मूंखे ही खबर आ। थोड़ ते कर। हां ए वटो अला रे घोड़ा रे आय 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 ला घोड़ा रे। चुप चुप। दिल थी चवे त महंगा महंगा मेकअप करे ऐं टिक्का कबाब खाइण वञा। टिक्का कबाब खाईंदो का ॻाल्हि ही कान्हे का। माशाल्लाह माशाल्लाह भली तव्हां हिते मेकअप करियो। छोकिरा हिन खे हूअ जाइ ॾेखारो ते मेकअप वञी करे। हाज़िर उस्ताद हाज़िर। दिलावर, शरीफ ते थियल हमले जो को सबब मालूम नथो थिए सिवाय इन जी त अॼुकल्ह तूं उन लाइ पंहिंजे अंदर में खोट खणी थो वठी। मां शरीफ लाइ खोट न बाबा न, अवां भुलियल आयो। शरीफ मुंहिंजो भाउ आ, मां भाउ खे माराईंदुसि न बाबा। इहो अवां सोचो बि कीअं बाबा? दिलावर, उन ॾींहुं तुंहिंजे ॻाल्हियुनि मां मूंखे शरीफ लाइ तुंहिंजे अंदर में सख्त नफ़रत जी बदबू पे आई। मूं सोचो किथे इहो कुधो कम तो त नाहे कयो। बाबा भाउर कहिड़ा बि हुजनि पर जेल जा संदरा थींदा आहिनि। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि बाबा। पर ईअं त कोन थींदो बाबा जो भाउ अथां भाउ क़तल थिए। हाबील ऐं काबील बि त ॿ भाइर हुया। हमेशा भाउ भाउ खे पंहिंजे मुफ़ाद में मारायो आहे। हुन में अचरज जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कुझु तुंहिंजे अखियुनि ऐं कुझु तुंहिंजी ख़ामोशीअ बि शकायो अथनि। तूं हुनखे ॾिसण बि कोन वियो है न? हा न बाबा, फुर्सत मिले त वञा न। जुबो नाई पर उन लाइ अंदर में दिग भरी वेठो आई। दिलावर, के न के नमूने शरीफ ते थियल हमले में तुंहिंजा हथ आहिनि। पर फिलहाल मूं वटि का साबिती न आहे। जंहिं ॾींहुं मूंखे साबिती मिली न, उन ॾींहुं मां तीली ॾेई साड़े छॾींदुसि। यादि रखजांइ।
नसरू नांग जो ॿियो रूप आहे जेको पंहिंजा बच्चा पाण खाईंदो आहे। हाँ साईं, हाँ बिल्कुल बिल्कुल। जी जी जी, न साईं न अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे का, तव्हांजो रुगो हुकुम खपे। जी जी ठीक है साईं, ठीक है, चङो साईं चङो, माशाअल्लाह माशाअल्लाह। आयो बा आयो कहिड़ो? चाहे सब खैर है चाचा प्यारा, असलम घर आए? मोकलियांस तो ठीक है। हाणे नसरू जा पेर असांजे दर ताईं अची पुॻा है। ॿाहिरि दिलावर बीठो थई। दिलावर दर ते बीठो आहे? इहे साईं तुंहिंजूं भलायूं आहिनि जो टके वारा माण्हू अची मुंहिंजो दर था गड़काइनि। ही शरीफ़ जो घर आहे, शरीफ़ जो प्यारे जमादार जो घर आहे, ऐं छले छॾीस ॿीहर असांजे दर ते न अचे। अखियूं कढी जंदो सांजे ॿीहर आयो त लाक बंजी कंदो सांस।